बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खीर में असां खंडु ऐं नंढा फोटा कुटियल विझी चुल्हि ते टहिकण लाइ रखंदासूं। ॿिए पासे असां थोरे थधे खीर में निशास्ते जा 2-3 चमचा या कॉर्नफ्लोर उहे मिलाए रखंदासूं। जॾहिं खीरु टहिकी वञे त गरम गरम खीर में असां निशास्ते मिलियल खीरु मिलाईंदासूं ऐं जल्दी उनखे मिलाईंदासूं त जीअं ॻोढ़ा न थियनि ऐं हिकु कड़ी घाटी खीरणी ठही वञे। जॾहिं खीरणी घाटी थी वञे निशास्ते जी त पोइ उन में शामिलु कंदासूं 2-टे फुड़ा एसेंस जा, वनीला एसेंस। तव्हां पंहिंजे पसंदि जी एसेंस विझी सघो था। पोइ बाहि बंदि करे घेरणे या मधीअड़े जी मदद सां असां खीरणीअ खे चङी तरह फेंटींदासूं। चङी तरह फेटण जे करे असांजी खीरणी लेसदार ऐं जेलीअ वांगुरु थींदी। जेसिताईं इहा खीरणी थधी थिए, ॿिए तरफ़ असां ॻाढ़ियूं गजरूं उॿरियल आहिनि जेके असां कटे कतरा करे रखंदासूं। पोइ हिकु वटड़ीअ में इहे कटियल उॿरियल ॻाढ़ियूं गजरूं विझी मथां असां जेका खीरणी ठाही आहे उहा विझंदासूं ऐं उन जे मथां विझंदासूं कटियल पिस्ता ऐं कटियल बादाम। वरी मथां असां सजाइण लाइ ॻाढ़ी गजरुनि जा कतरा मथां रखंदासूं। तयारु आहे असांजी मज़ेदार निशास्ते जी खीरणी। ज़ाइके में लाजवाब ऐं तमामु मुनफ़रिद ऐं वणंदड़ थींदी आहे।